तेई परछणा पाण में तंद कटारो कंध तो जड़ो नाह की जो तो चारण कयो पंध ए शुक्र अल हमद जो मथो घुरियई मंगणा। दोस्तों शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अल्लाह जे दरवेश जेको आहे इहो जेको माना शाइरी जेका सुर सोरठ में जेका चई उहा इन्हनि ई फनकारनि जे लाइ हुई ऐं इन्हनि ई किरदारनि जे लाइ हुई जंहिंमें उस्ताद जलाल चांडियो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो बि हिकिड़ो बेजल हो, सिंध जो बेजल किरदारु हो। जॾहिं पंहिंजे सुर खे शुरू कंदो ऐं पंहिंजे कला खे शुरू कंदो त माण्हू मदहोश थी वेंदा, माण्हू मस्तु थी वेंदा, झूमजी वेंदा ऐं उन जे माना शहर में गिरफ़्त में माना हिकिड़ा माना छिकिजी वेंदा, गिरफ़्तार थी वेंदा ऐं पंहिंजो पाण खे छॾाए न सघंदा। उस्ताद जलाल चांडियो जो माना फ़न एतिरो हूंदो ऐं माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ छिकींदो ऐं माण्हू पाण बि छिकींदा। उस्ताद जलाल चांडियो जो जेको राग हिकु दफ़ो ॿुधंदो त पोइ उन राग खां माना उहो परे न थी सघंदो ऐं उन फनकार खां माना परे न थी सघंदो। उस्ताद जलाल चांडियो अहिड़ो रागी हो। हाणे अहिड़नि ई किरदारनि जे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि माना जेको आहे इहा शाइरी चई ऐं हिननि खे माना दाद ॾिनो त बाबा तुंहिंजी ज़रूरत ई कान्हे, तूं रुॻो अची आहे त बसि असां त परछणा हुआसीं, माना इहो शुक्र अलहमदुल्ला जो असांखां मथो घुरी माना उहो सिर बि हाज़िर कंदा, पंहिंजी जान बि निछावर कंदा। पैसो धन दौलत माना का बि शइ न हुई अहिड़नि कलाकारनि जे लाइ, अहिड़नि फनकारनि जे लाइ। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उहो फनकार हो, उहो कलाकार हो जॾहिं महफ़िल में ईंदो ऐं बाजे सां गॾु जॾहिं वेहंदो, बाजे वारे सां गॾु ऐं खड़ताल ऐं चपड़ी खे जॾहिं झले करे रुॻो सिर्फ़ु हा कंदो त महफ़िल झूमी वेंदी, माण्हू मदहोश थी वेंदा, हुनजे राग में गुम थी वेंदा ऐं अलाए किथे पहुची वेंदा, किथां जा किथे पहुची वेंदा ऐं हुननि खे पुराणा मंज़र, पुराणियूं यादूं जेके आहिनि हुननि जे अखियुनि जे अॻियां अची वेंदा, ॼण को हींअर ई मंज़र में हुजनि ऐं उहो वाक़ियो अञा किसो जेको हुजे उहो हुननि जी अखियुनि जे अॻियां हुजे। ईअं ॻाल्हियूं हुननि खे माना यादि अची वेंदियूं ऐं कई दोस्त जेके यार हूंदा जेके पंहिंजे महबूबनि खे यादि करे, आशिक़नि खे यादि करे माना ॻोड़ा ॻाड़े वठंदा, माना ॻोड़ा रोके न सघंदा हुआ ऐं हुन जा ॻोड़ा ॻड़ी पवंदा। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उहो अज़ीम फनकार हो, उहो अज़ीम रागी हो जंहिंजो मट जेको आहे न को सानी हो, हुनजो को मट न सानी हो ऐं हुन पंहिंजे राग खे सदाई माना उहो ई राग रखियो ऐं हुन में का मिलावट न कई। उस्ताद जलाल चांडियो माना खड़ताल सां बि सचो रहियो, चपड़ी सां बि सचो रहियो, पंहिंजे फ़न सां बि सचो रहियो, पंहिंजे शाइरनि सां, पंहिंजे चाहींदड़नि सां माना सभिनि सां सचो रहियो ऐं आवाम सां बि सचो रहियो, सिंधी क़ौम सां बि सचो रहियो ऐं वफ़ादार हो ऐं पंहिंजे फ़न सां जेको आहे वफ़ा कंदो ऐं पंहिंजे चाहींदड़नि सां बि वफ़ा कंदो। दोस्तों जॾहिं महफ़िलुनि में वेंदो उस्ताद जलाल चांडियो ऐं महफ़िलूं जॾहिं मची वेंदियूं ऐं शामियाना लॻी वेंदा ऐं सॼी जॾहिं तयारी मुकमल थींदी ऐं उस्ताद जलाल चांडियो खे स्टेज तां माना घुरायो वेंदो त बाबा हाणे उस्ताद जलाल चांडियो अचे थो ऐं कलाम तव्हांखे ॿुधाईंदो। जॾहिं उस्ताद जलाल चांडियो अञा महफ़िल ते वेही करे अञा हा कंदो माना ॾोहीड़ो ॾींदो त माण्हू माना मदहोश थी वेंदा ऐं कई महफ़िलनि में जेके न माण्हू माना किरी पिया ग़म मां, दर्द मां माना किरी पिया, बेहोश थी विया उस्ताद जलाल चांडियो माना राग ॿुधी करे। जॾहिं उस्ताद जलाल चांडियो माना राग माना जेको छेड़ींदो ऐं हा जॾहिं चवंदो त माना हुनजे दिलि जा तार छेड़िजी वेंदा ऐं हू पंहिंजे पाण खे रोके न सघंदो, पंहिंजा ॻोड़ा रोके न सघंदो, पंहिंजा जज़्बात रोके न सघंदो। कई जाइनि ते माना उहो फ़न जेकॾहिं उस्ताद जलाल चांडियो कलाम हलंदो त माण्हू उछिकारो ॾेई रोंदा, अखियुनि मां ॻोड़ा लड़ी पवंदा। दोस्तों अॼुकल्ह त माण्हू ड्रामनि खे ॾिसी करे रोअनि था, ड्रामनि में अदाकारी करे ॾिसी करे माण्हू रोअनि था, पर उस्ताद जलाल चांडियो जो माना फ़न जेको अहिड़ो हो, कलाम अहिड़ो हो, राग अहिड़ो हो जॾहिं हुन में राग में जॾहिं दर्द चवंदो ऐं दर्द खे ॻाईंदो, सूर खे ॻाईंदो ऐं जॾहिं तर्जुमानी कंदो आवाम जी त माण्हू पंहिंजा ॻोड़ा रोके न सघंदा, जज़्बात रोके न सघंदा, सुॾका रोके न सघंदा ऐं उछकारूं पिया ॾींदा, सुॾका पिया भरींदा। कई महफ़िलनि में अहिड़ा वाक़िया थिया दोस्तों ऐं उस्ताद जलाल चांडियो माना आवाम लाइ हिकिड़ी आथत हो, आवाम जे लाइ हिकिड़ी उमेद हो। जॾहिं बि माण्हू पंहिंजे दर्दनि खे लिकाईंदा हुआ
ऐं पंहिंजी कैफ़ियतनि खे लिकाईंदा हुआ, पंहिंजा सूर ॿियनि खां माना लिकाईंदा हुआ। त उस्ताद जलाल चांद जा माना कलाम ॿुधंदा हुआ त उन्हनि जा सूर जेके हूंदा हल्का थी पवंदा। ऐं उस्ताद जलाल चांद माना हुननि जा सूर सलींदो, माना हुन पंहिंजे राग में, पंहिंजे कलाम में। अहिड़ो फ़नकार हो, अज़ीम फ़नकार। ऐं उस्ताद जलाल चांद खे इन राग जी कला जे लाइ दर्दमंद जा जेके माण्हू हूंदा, दर्द वारा माण्हू, आशिक माण्हू परे परे खां माना उस्ताद जलाल चांद खे घुराईंदा। जेके फटियल हूंदा, इश्क जा फटियल हूंदा, इश्क जा सतायल हूंदा, महबूबनि जा सतायल हूंदा, परे परे खां घुराईंदा उस्ताद जलाल चांद खे त बाबा उस्ताद जलाल चांद जी महफ़िल करणी आहे। ऐं पोइ जॾहिं महफ़िल थींदी त माना उहो झूमिजी वेंदो, माहौल गरम थी वेंदो ऐं माण्हू माना पाण खे हिक ॿिए खे भाकुर पाए पिया रोंदा उस्ताद जलाल चांद जो कलाम ॿुधी करे। दोस्तो अहिड़ो कलाम में दर्द हो, अहिड़ो कलाम में माना हिकिड़ो सूर हो। दोस्तो अहिड़ा फ़नकार जेके आहिनि सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि ऐं इहे न विसरंदड़ हस्तियूं आहिनि, न विसरंदड़ माना किरदार आहिनि जेके सिंध में माना सदाईं अमर रहंदा। सिंध जी तारीख़ में, सिंध जी सक़ाफ़त में हमेशह माना हिन खे यादि कयो वेंदो। जॾहिं सिंध जो नालो थींदो, सिंध जी क़ौम जो नालो थींदो त माना इन्हनि खे किरदारनि खे माना यादि कयो वेंदो, हमेशह अमर रहंदा। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।